कंबर शराब कोट ज़िले अंदर वधंदड़ बदामिनी मंशियात फ़रोशी जुआ जा अॾा सरियाम हलण ऐं स्मगलिंग ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले तरफ़ां जनाब आ कंबर खां हथनि में पेनाफ्लिक्स खणी एहतिजाजी रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब कंबर पिया था। उन मौक़े ते मोहम्मद हयात तुनियो, आला बख्श जागरानी, इमदाद सुमरो, रशीद अली मक्सी समेत ॿियनि चयो त कंबर शराब कोट ज़िले अंदर वधंदड़ बदामिनी माण्हुनि जो जीअण खसे वरितो आहे। धाड़ा फोरूं रोज़ जो मामूल बणिजी चुको आहे। पुलिस इंतज़ामिया ख़ामोश बणियल आहे। ज़िले अंदर मंशियात ऐं जुआ जा अॾा सरियाम हली रहिया आहिनि। उन्हनि खां को पुछण लाइ तयारु न आहे। नौजवान नस्ल मंशियात तरफ़ वधी रहियो आहे। नौजवाननि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻी वयूं आहिनि। पुलिस उन्हनि ते कंट्रोल करण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। जुआ सबबि माण्हू पंहिंजा घर गाॾियूं खपाइण ते मजबूर बणियल आहिनि। नारे जो भरपूर जवाब दियो। ये एहतिजाजी रैली सिंध तरक़ी पसंद पार्टी द्वारा ज़िले अंदर वतनगढ़ बदामिनी खिलाफ कढी पई वञे। जंहिंजी अॻुवाणी सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले कंबर शराब कोट जो सदर मोहतरम मोहम्मद हयात तुनियो ऐं ॿिया ज़िले मां बदामिनी आइज़ादा पंचायत दादा जुआ दादा फांसी दादा नारे कादिर नारे सिंध नारे कादिर नारे सिंध नारे 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 सिंध। तमाम दोस्तों के गुजारिश है हथ मथे करे काम दो। ज़िले में बदामिनी ज़िले में जुआ दादा ज़िले में मंशा दादा ज़िले में बदामिनी कंबर ज़िले में बदामिनी जुआ दादा मंशा